अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आया अली हसन अब्बासी। किताब आहे कलोड़ा दौरे हुकूमत 1681 ईस्वी खां 1783 ईस्वी। लेखक गुलाम मोहम्मद लाखो। छापो अवल साल 2004 ईस्वी। छापो ॿियो साल 2021 ईस्वी। छपाईंदड़ सिंधी सादगर हैदर चौक, गाड़ी खातो, हैदराबाद, सिंध। किस्त 28। वापारी रस्ता ऐं सवारियूं। सिंध जो मुल्क शुरूअ खां ख़ासि तरह सां ख़ुशकिस्मत रहियो आहे जो उनखे दरिया ऐं सामूंडी किनारो पंहिंजो रहंदो अचे। उन करे हिन मुल्क जो बाक़ी दुनिया सां हर क़िस्म जो तालुक निहायत आसान हो। सिंधु दरिया हिकु तरफ़ सिंध जे मुख्य शहरनि खे पाण सां मिलायो थिए ऐं ॿिए तरफ़ उन जो तालुक मुल्तान खां लाहौर ताईं क़ाइमु करण में बि दरियाए सिंध जो अहम किरदारु रहियो। सिंध जा मुख्य शहर ठट्टो, नसरपुर, सेवण, सखर, बखर ऐं रोहिड़ी बि हिक ॿिए सां दरिया रस्ते ॻंढियल हुआ। सिंध जा ॿाहिरीं दुनिया सां लाॻापा ॿिनि तरीक़नि सां बरक़रार हुआ। हिकु तरीक़ो सामूंडी बदरनि जो हो, जंहिं ज़रिए बैन अल-अक़वामी वापारु हलंदड़ हो। ॿिए तरफ़ मैदानी रस्तनि सां बाक़ी दुनिया सां सिंध जो तालुक क़ाइमु हो। जोधपुर ऐं अजमेर खां वापारी काफ़िला बखर ईंदा हुआ, जितां पोइ खुरासान ऐं कंधार ताईं मैदानी रस्तो हूंदो हो। ठट्टो दरिया रस्ते नसरपुर सां ॻंढियल हो। उनखां सवाइ ठट्टे खां हिकु रस्तो नगर पारकर खां थींदो गुजरात ताईं वेंदो हो। हिक तरफ़ ख़ुश्क रस्तनि सां उठनि जा काफ़िला हलंदा हुआ त ॿिए तरफ़ ॿेड़ियूं, ग़ोराब ऐं जहाज़ सवारी ऐं माल जी रसद लाइ इस्तेमाल हेठि हुआ। हिस्ट्री एंड कल्चर ऑफ सिंध सिफ़ो 176 खां 181। कलोड़नि जे आख़िरी दौर में बखर ज़वाल पज़ीर थियो, तॾहिं बैन अल-अक़वामी वापार में उन जी जाइ शिकारपुर वालारी। बंदरगाह ज़िक्र हेठि दौर में सिंध जा क़दीम तोड़े जदीद बंदरगाह हिन तरह कमु कंदड़ हुआ। जन ज़रिए हिन ख़िते जो वापारु हलंदड़ हो। औरंगा बंदर ही बंदरगाह लाहिरी बंदर जे लॾजण सबबि 17वीं सदीअ जे आख़िर में वजूद में आयो, जॾहिं औरंगज़ेब मुल्तान ऐं ठट्टे जो वाइसराय हो। तज़किरा अमीर ख़ानी सिफ़ो 353। औरंगा बंदर ग़ुलाम शाह जे दौर ताईं इस्तेमाल में रहियो। शाह बंदर ही बंदरगाह में ग़ुलाम शाह तामीर करायो, जॾहिं औरंगा बंदर जी अहमियत ख़तमु थी चुकी हुई। ही वाक़ियो रबिउल सानी 1172 हिजरी जनवरी 1759 ईस्वीअ में थी गुज़रियो। कुझु वक़्त में ग़ुलाम शाह जो ख़ानदान बि हिते रहियो। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 277। कराची बंदर बंदरगाह तौरु कराचीअ जो नालो में नूर मोहम्मद कलोड़े जे दौर में मिले थो। मकालतुल शुअरा सिफ़ो 150। अॻिते हली कराची दुनिया जो अहम शहर ऐं बंदर बणिजी वियो। अली बंदर ही बंदर 1178 हिजरी 1765 ईस्वीअ में ग़ुलाम शाह उन वक़्तु तामीर करायो जॾहिं पाण कच्छ जी ॿी काह खां फ़ारिग़ थी मोटियो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियो सिफ़ो 555। अॼु बि ही हिकु कस्बे जी सूरत में बदीन ज़िले में मौजूदु आहे। दरामद ऐं बरामद सिंध जी ज़रई ऐं सनअती पैदावार जो ज़िक्र मथे थी चुको आहे। उनखां अलावा असीं ज़िक्र हेठि ज़माने जे बंदरगाहुनि, रस्तनि ऐं रोडनि जो जाइज़ो बि वठी चुका आहियूं। हिन पस मंज़र में सिंध जो वापारु सिंधु माथिरीअ सां हिंदुस्तान सां एशिया सां वेंदे यूरोप ताईं रवां दवां हो। मुग़ल दौर में यूरोप जूं मुख़्तलिफ़ क़ौमूं हिंदुस्तान वांगुरु सिंध में बि वापार लाइ पहुतियूं। बाद में शदीद बदअमनीअ सबबि यूरोप जो कारोबारी सिलसिलो ख़ासि करे सिंध लाइ बंदि कयो वियो। कलोड़नि जे दौर में वरी मुख़्तलिफ़ यूरोपी वापारी सिंध में दाख़िल थिया। डिच, पोर्चुगेज़ ऐं अंग्रेज़ कारोबार में हिक ॿिए खां गोए खणंदे सिंध में दाख़िल थिया। मुराद ख़ान जे दौर में डिच ईस्ट इंडिया कंपनी वापार लाइ सरगर्म थी। तफ़सील लाइ ॾिसिजे द डिच ईस्ट इंडिया कंपनी एंड देवल सिंध साल 1983 ईस्वी। ग़ुलाम शाह कलोड़े जे दौर में ॿीहर अंग्रेज़नि जी ईस्ट इंडिया कंपनी वापार जी इजाज़त हासिल कई। मियां सरफराज़ खां पोइ जॾहिं मुल्क घरू लड़ायुनि में वकोड़जी वियो, तॾहिं ईस्ट इंडिया कंपनी हिकु भेरो वरी सिंध में पंहिंजो कारोबार बंदि कयो। ईस्ट इंडिया कंपनी जे वापार जो मुफ़सिल जाइज़ो सोरले शाह अब्दुल लतीफ़ ऑफ भिट जे बाब ॿिए में पेश कयो आहे। ईअं थो ॾिसिजे त शाह बंदर जी भेट में कराची बंदर ॿाहिरीं वापार लाइ सूदमंद हो। केतिरनि ई मुल्कनि जा जहाज़ हिते ॾिठा विया। हिन ॾिस में ख़ासि करे कच्छ, काठियावाड़, मुंबई, मलबार, बंदर अब्बास ऐं ज़ंजबार जो ज़िक्र करणु मुनासिबु थींदो। हिंदू वापारियुनि जा गुमाश्ता शिकारपुर, बहावलपुर, मुल्तान, मांडो, बम्बई, मस्कत, बहरेन, हरात, काबिल ऐं कंधार में रहंदा हुआ।
सिंध जी इक़्तिसादी तारीख़ सिफ़ो 94। डॉक्टर छबलाणी मुख़्तलिफ़ ज़रियनि जे मुताले खां पोइ ज़िक्र हेठि दौर जी दरामद ऐं बरामद मुतालिक़ हिन तरह सां लिखियो आहे। सिंध मां काफ़ी अंदाज़ में ऐं केतिरनि ई क़िस्मनि जो कपिड़ो, रेशमी शयूं, नीर, शोरो, खलूं ऐं चमड़े जो सामान, चौपायो माल, खीर मां ठहंदड़ शयूं, आफ़ीम, अनाज, मच्छी ऐं ॿियूं के शयूं दरामद कयूं वेंदियूं हुयूं। मोट में सिंध में ॿाहिरां धातु, शीओ, टिन, लोह, रुक, सोन, चांदी, आसाइशी सामान, वॾे भर वारो वेकिरो कपिड़ो, ओनी सामान, रेशमी कपिड़ो, मखमल, मोती, क़ीमती पत्थर, मसाला, कारा मिर्च, लौंग, दालचीनी, जाफ़र, दस्तकारी लाइ घुर्बल सामान ऐं मेवा ऐं खजी दरामद कया वेंदा हुआ। वधीक लिखे थो त 18वीं सदीअ जे आख़िरी अध में कपिड़े जी बरामद घटिजणु शुरू थी। शोरे अॻिते हली कपिड़े जी जाइवालारी ऐं जल्द ई सिंध जे कपिड़े ते इंग्लैंड में मशीनुनि जो ठहियल कपिड़ो ग़ालिब पइजी वियो। नेठि कपिड़ो ॿाहिरां अचणु लॻो। सिंध जी इक़्तिसादी तारीख़ सिफ़ो 154 155। सिक्को। हिन वक़्त ताईं सिंध में कलोड़नि जो पंहिंजो जारी कयल सिक्को न मिलियो आहे। कलोड़नि जे राज जी इब्तिदा औरंगज़ेब जे आख़िरी दौर में थी। उन वक़्तु समूरी सिंध में औरंगज़ेब जो सिक्को राइजो। बाद में असांखे ख़ासि करे मोहम्मद शाह जा सिक्का मिलनि था, जन खे रुपयो सॾिबो हो। हिन दौर में ठटो ऐं बखर ज़रब खाना हुआ, जिते सिक्का ठहंदा हुआ। नादिर जे दौर में हिन जो अमलदार सुलेमान बेग असलम सिंध में ईरान जे सिक्के राइज करण लाइ कुझु ॾींहं ख़ुदाबाद में अची रहियो हो। मकालतुल शुअरा सिफ़ो 63। बखर मां नादिर शाह जा जारी कयल सिक्का मिलिया आहिनि। उन्हनि जो ज़िक्र डॉक्टर रियाज़ुल इस्लाम पंहिंजे हिकु मकाले में कयो आहे ऐं सिकनि जो अक्स बि ॾिनो आहे। नादिर जे क़त्ल खां पोइ मुग़ल शहनशाह मोहम्मद शाह सिंध ते वरी कब्ज़े जी कोशिश कंदे बखर जे ज़रब खाने मां पंहिंजा सिक्का जारी कराया। बशीर अहमद डार, ईरान पाकिस्तान कॉमन कल्चर, डॉक्टर रियाज़ुल इस्लाम जो मकालो, इस्लामाबाद 1977 ईस्वी। लेकिन हीअ कोशिश नाकाम थी। नादिर जे क़त्ल खां पोइ सिंध ते अफ़गान तसलुत क़ाइमु थियो। इन सूरत में हिते अहमद शाह अब्दाली ऐं तैमूर शाह जा सिक्का राइज थिया। आख़िरी कलोड़ा दौर में हैदराबाद ऐं शिकारपुर में बि ज़रब खाना क़ाइमु थिया। अब्दुल्ला वरिया रिसालो मेहरान नंबर 1 साल 1991 ईस्वी। क़ौमी आमदनी। मुताले हेठि दौर में सिंध जी क़ौमी आमदनी केतिरी हुई उन मुतलिक़ असीं पक सां कुझु नथा चई सघूं। मीर अली शेर काने समेत कंहिं बि हमअसर लेखक हिन ॾिस में मालूमात न ॾिनी आहे। सभ खां अवल अंग्रेज़ लेखकनि जो हिन तरफ़ ध्यानु वियो। कलोड़नि जी क़ौमी आमदनीअ जा ज़रिया कहिड़ा हुआ उन बारे में बाब 5 में बहस थी चुको आहे। हिन दौर जी क़ौमी पैदाइश जो वॾो हिसो बहरहाल ज़रई पैदावार ऐं महसूलनि ते मदार रखंदो हो। आइन अकबरी जे हवाले सां छबलाणी ठटे सूबे सेवण सरकार समेत जी पैदाइश 6 करोड़ 62,15,393 दाम ॾिनी आहे। 40 दाम बराबरि 1 रुपयो। इन तरह 16,56,000 रुपया ठटे जी आमदनी बीहे थी। सिंध जी इक़्तिसादी तारीख़ सिफ़ो 63। इन तरह छबलाणी बखर सरकार जी आमदनी 1 करोड़ 84,24,947 दाम बराबरि 4,61,000 रुपया ॿुधाई आहे। सिंध जी इक़्तिसादी तारीख़ सिफ़ो 63। अंग्रेज़ शाह बर्नियर मुग़ल दौर में ठटे सूबे जी पैदाइश 23,20,000 रुपया लिखी हुई। ट्यूलस इन द मुग़ल एम्पायर सिफ़ो 457। सैयद हसामुद्दीन राशिदी सिंध ते नादिर शाह जे हमले वक़्तु तारीख़ मज़हरी जे हवाले सां ठटे सूबे जी पैदाइश 7 करोड़ 49,76,900 दाम ॾिनी आहे। तफ़तुल कलाम राशिदी एडिशन हाशियो सिफ़ो 422। ही पैदाइश 18,74,422 रुपया थिए थी। डॉक्टर सोरले अंग्रेज़ी लिखतुनि जे आधार ते कलोड़नि जे उरूज में सिंध जी पैदाइश 80 लख रुपया ॼाणाए थो, जा टालपुरनि जे दौर में घटिजी 40 लख रुपया वञी बीठी। शाह अब्दुल लतीफ़ भिट सिफ़ो 145। ताज़ो डॉक्टर नबी बख्श खान बलोच क़दीम दस्तावेज़ जे आधार ते मुख़्तलिफ़ शहरनि ऐं परगणनि जी जुमिले पैदाइश 5 करोड़ 59,87,768 रुपया ॾिनी आहे। बाक़ियात अज़ अहवाल कलोड़ा सिफ़ो 39 खां 47। हिन आख़िरी मालूमात जी मथे ॾिनल ॿियनि अंगनि अखरनि सां भेट कजे थी त उन में तमामु घणो वधा नज़र अचे थो। ॿियनि लिखतुनि में
थोरी घणे फ़र्क़ सां वरी बि हिक जहिड़ा ई ॾिसिजे थी। असांजे ख़्याल में सिंध जी क़ौमी पैदाइश ज़िक्र हेठि दौर में वधि 1 करोड़ रुपया हुजणु खपे। आदमशुमारी। कलोड़नि जे दौर में सिंध जी आदमशुमारी बाबति जुदा जुदा राया मिलनि था। डॉक्टर सोरले जो ख़्यालु आहे त ज़िक्र हेठि ज़माने में हिते जी आदमशुमारी 10 लखनि खां वधीक न हूंदी। शाह अब्दुल लतीफ़ भिट सिफ़ो 118। सोरले जी राय क़बूलियत जोगी कान्हे। छबलाणी हिन उनवान ते वधीक बहस कयो आहे। हिन जा ॾिनल अंग अखर वॾी हद ताईं दुरुस्त लॻनि था। हू लिखे थो त मुग़लनि जे दौर जे अवाइल में सिंध जी आदमशुमारी लॻभॻि 20 लख हुई ऐं अवाइली कलोड़नि जे दौर में उहा 30 लखनि जे वाध ते वञी पहुती हुई ऐं पोइ केतिरनि ई सबबनि जे करे जन सिंध जी मुआशी हालतुनि में हिकु मजमूई तनज़ुल आंदो, सिंध जी आदमशुमारी टालपुरनि जे दौर जे पूरे थियण ते सन 1843 ईस्वीअ में घटिजी वञी 15 लखनि ते पहुती। सिंध जी इक़्तिसादी तारीख़ सिफ़ो 206। ताज़े दौर में M.H. पंवर साहब हिन उनवान ते लिखंदे छबलाणीअ खे घणो वेझो ॾिसिजे थो। सन 1757 ईस्वीअ में कलोड़नि जो औज हो। उन वक़्तु आबाद ज़मीन 2.1 लख एकड़ ऐं आदमशुमारी 3.30 लख हुई। सिंध जे ॿहिराड़ीअ जे समाज में 1 एकड़ लाइ 1.5 माण्हू खपे। उन करे पंवर साहब ही अंग अखर मौज़ून सम्झे थो। हिस्ट्री ऑफ सिंध एरीगेशन सिफ़ो 68। सन 1757 ईस्वीअ में दरिया में उथल पुथल आई, उन करे पोख हेठि एराज़ी 2.1 मिलियन एकड़ मां घटिजी 1.1 मिलियन एकड़ थी वई। हिस्ट्री ऑफ सिंध एरीगेशन सिफ़ो 70। ज़ाहिर आहे त उन हिसाब सां आदमशुमारी बि घटिजणु शुरू थी। इन पस मंज़र में सिंध जी क़ौमी पैदावार बि घटिजण लॻी। पंवर साहब मियां ग़ुलाम शाह ऐं मियां सरफराज़ जे दौर में कच्छ ते थियल हमलनि खे सिंध जे क़ौमी ख़ज़ाने खे पहुतल नुक़सान जी तलाफ़ीअ जी सूरत में परखण जी कोशिश कई आहे। हिस्ट्री ऑफ सिंध एरीगेशन सिफ़ो 71। समाजी सूरत हाल। करोड़नि जे दौर में 18वीं सदी ईस्वी सिंध अंदरि रुगो सियासी तब्दीली न आई, पर उन सां गॾु हिते जी समाजी जोड़जक में पिणु घणी उथल पुथल पैदा थी। गुज़िरियल सिफ़नि में ज़िक्र हेठि दौर जी मुआशरती हालतुनि खे कुझु झलक अची चुकी आहे। मुआशरती हालतुनि जी कुझु झलक अची चुकी आहे, लेकिन हिन बाब में असीं कलोड़नि जे दौर में तब्दील थींदड़ समाज जो मुनज़्ज़म अंदाज़ सां हिकु मुख़्तसिर मुतालियो पेश कंदासीं। समन जी बादशाही ख़त्म थियण सां 927 हिजरी 1520 ईस्वी सिंध जे समाज में तब्दीलियुनि जो हिकु न खुटंदड़ सिलसिलो शुरू थियो। ही मुआशरती तब्दीली विच ऐं ओलह एशिया मां ईंदड़ कबीलनि जे सूरत में शुरू थी। अरगून, तुरखान ऐं मुग़ल दौर में हिते जी समाजी अमल में ईंदड़ तब्दीली आरज़ी साबित थी। जहांगीर जे हुकुम ते जॾहिं ठटो सूबो मरकज़ी हुकूमत जे तसलुत हेठि आयो, तॾहिं विच एशिया मां सिंध में पहुतल अक्सर ख़ानदाननि खे बि दिल्ली मुंतक़िल कयो वियो। इन रीति अॼु को विरले अरगून, तुरखान या बेगलार सिंध में मौजूदु हूंदो। मुग़ल दौर में ख़ासि करे सिंध में बलोच आबादकारी शुरू थी। हीअ सूरत हाल कलोड़नि जे दौर में बि जारी रही। उन खां अलावा ज़िक्र हेठि दौर में सराइकी पट्टी मुल्तान सूबो मां बि केतिरनि ई कबीलनि सिंध तरफ़ लॾपलाण कई। इन हालत में कलोड़नि जे दौर में पैदा थियल समाजी ऐं मुआशरती सूरत हाल मुस्तक़िल नोयत जी ऐं देरपा असर रखंदड़ साबित थी। सिंधी कबीला। कलोड़नि खां अॻु जे दौर में सिंधी कबीलनि लाॻीतो अरगूननि, तुरखाननि ऐं मुग़लनि सां वेड़ कई। नामवर स्कॉलर M.H. पंवर सिंधी कबीलनि जी इन जिदोजहद जे बारे में लिखे थो। कलोड़नि जी कामयाबी असल में सिंधी कबीलनि जी जिदोजहद सबबु मुमकिन थी। उन्हनि कबीलनि ज़मीनुनि जी हासिलात लाइ वेड़ कई, छो त अरगून, तुरखान ऐं मुग़ल दौर में जागीरूं ऐं मनसब सभु जा सभु ॿाहिरां ईंदड़ कबीलनि खे मिलिया। उन्हनि कबीलनि खे सिंध जी ज़रई निज़ाम सां का बि वाक़फ़ियत न हुई। उन करे हिते जी ज़राअत ऐं आबपाशी तबाह थी विया। कलोड़नि जी क़यादत में मक़ामी कबीला उथी पिया, शाही फ़ौजुनि खे शिकस्त ॾिनाऊं, उन्हनि जे नामज़द कयल गवर्नरनि खे ड्रोड़ाए हिक धक में लाड़काणे ऐं दादूअ वारनि इलाइक़नि ते कब्ज़ो करे पंहिंजी हुकूमत ठाहियाऊं। मुग़ल शहनशाह जे पोटे जेको मुल्तान जो वाइसराय हो, उन मजबूर थी कलोड़नि जे राज खे तस्लीम कयो। कलोड़नि मुस्तक़िल तरह सां सिंध ते निगाह रखी। नेठि 1736 ईस्वीअ में सॼी सिंध जा मालिक बणिजी विया। हिस्ट्री ऑफ सिंध एरीगेशन सिफ़ो 68। शायदि उन पस मंज़र में ब्रिटेन लिखियो हो त
जॾहिं कलोड़नि जी साहिबी शुरू थी तॾहिं सिंध जा अमीर उमरा मशरक़ जे ॿियनि मुल्कनि वांगुरु सरकारी उहिदेदार हूंदा हुआ ऐं घणो करे सिंधी बाशिंदा हूंदा हुआ। सिंध ऐं सिंधू माथिरीअ में वसंदड़ क़ौमूं सिफ़ो 201। ही हिकु हक़ीक़त आहे त इब्तिदा में आदम शाह खां मियां दीन मोहम्मद ताईं अबड़ा ऐं सांगी कबीला जंहिंजो तालुक चांडका परगिणे सां हो कलोड़नि खे क़रीब रहिया। उन्हनि खे कलोड़नि ज़मीनुनि जा तोहफ़ा ॾिनाऊं, मुश्किल वक़्त में मदद मुहैया कयाऊं ऐं खेनि पंहिंजनि ॻोठनि में रहाए संदन पज़ीराई कयाऊं। लेकिन जीअं ई कलोड़नि जी जिदोजहद तेज़ थी ऐं उहे मुग़ल हुक्मराननि सां तसादम तरफ़ वधिया तॾहिं सांगी अबड़ा ऐं पंवर संदन कलोड़नि जा मुखालिफ़ थींदा विया। हिननि कबीलनि मुग़ल अमलदारनि जी तरफ़दारी ते हिननि कबीलनि मुग़ल अमलदारनि जो तरफ़दार थी कलोड़नि खे मारायो। मीर अली शेर खान साफ़ तरह लिखियो आहे त जाम सिद्दीक़ ऐं जलाल खान जहिड़नि अबड़नि सरदारनि मुरीदीअ जा हक़ विसारे ॿियनि ज़मींदारनि सां मिली खेसि शाह अली घणियुनि लड़ाइनि खां पोइ बखर जे हाकिम हथां क़तलु करायो। तफ़दुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 258। इन पस मंज़र में उत्तर सिंध जे मक़ामी कबीलनि ऐं कलोड़नि में दूरी पैदा थी। कलोड़ा हुकूमत में आया तॾहिं संदन जाइ ते बलोच ऐं के ॿिया सराइकी इलाइक़े जा कबीला उहिदा ऐं जागीरूं हासिल करण में कामयाब थिया। कलोड़नि जी हुकूमत जी शुरूअ वारे दौर में देरा गाज़ी खान, देरावड़ सिब्बी ऐं ढाढर जा कबीला उहिदा ऐं जागीरूं वठी ताक़तवर थिया। उनखां अलावा मौजूदा सखर, जेकबाद, लाड़काणे ऐं शिकारपुर ज़िलनि जा बाशिंदा पिणु मुख्य मनसब हासिल करण में सुरख़ुरू थिया। लेकिन जीअं ई कलोड़नि सॼी सिंध ते पंहिंजी हुकूमत क़ाइमु करे वरिती तॾहिं मनसबनि ऐं जागीरुनि जी तक़सीम वारी सूरत हाल में पिणु चिटी तब्दीली अचणु लॻी। ठटे जे पढ़ियल लिखियल माण्हुनि जी वॾे अंग खे हुकूमती ढांचे में अहम उहिदा ॾिना विया। हिन ॾस में सेवण, हिंगोरजा, नसरपुर, मटियारी ऐं हाला जा माण्हू बि अहमियत रखनि था, जंहिंखे कलोड़नि हुकूमत में हिसेदार कयो। कोहिस्तान में कुझु कबीलनि अॻिए दौर वांगुरु हाकिमनि सां कशमकश जारी रखी, जंहिंखे पोइ रियायतूं ॾेई हुकूमत जे वेझो आंदो वियो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 277 खां 280। कलोड़ा हुक्मरान ऐं सिंधी कबीलनि जे तालुकात जे हवाले सां अहम ज़िक्र। सामूंडी पट्टी ऐं लाड़ जे ख़िते में रहंदड़ मुख़्तलिफ़ कबीलनि जी छिकताण वारे पस मंज़र में थिए थो। हिन ॾस में धाराजा इलाइक़े जा राणा, कुकराली जा जाम ऐं कांजीकोट जा सरदार ख़ासि अहमियत रखनि था। उन्हनि इलाइक़नि जा सरदार समन जामनि जी हुकूमत ख़तमु थियण खां पोइ परॾेही हाकिमनि जे ख़िलाफ़ लाॻीतो विढ़ंदा रहिया। कलोड़नि जे रूप में हिकु भेरो वरी सिंध में मक़ामी हुकूमत जो क़याम उन्हनि सरदारनि ऐं नवाबनि खे को बि पैगाम न ॾेई सघियो। नतीजे में कलोड़नि सां बि छिकताण जारी रखंदा आया। डॉक्टर नबी बख्श बलोच हिन सूरत हाल जो तजियो कंदे लिखियो आहे त सामूंडी पट्टी ऐं लाड़ में रहंदड़ मक़ामी सरदारनि ऐं हाकिमनि ॾे कलोड़ा हुक्मराननि जो रवैयो जारियाना हो। सिंध स्टडीज़ एंड हिस्ट्री जुल्द अवल सिफ़ो 302 सिफ़ो 313 कराची 1996 ईस्वी। डॉक्टर साहब जी राय दुरुस्त कान्हे। हक़ीक़त में ज़िक्र कयल इलाइक़नि जा इहे सरदार पंहिंजनि परगिणनि में ख़ुदि मुख़्तार हुकूमतूं ठाहे पाण खे सिंध जी क़ौमी एकता में शामिल करण लाइ तयारु न हुआ। कलोड़ा हुक्मरान 2 सदियुनि खां पोइ सिंध जी मुल्की एके ऐं जाग्राफियाई बहालीअ वास्ते भरपूर कोशिश करे रहिया हुआ। जंहिं सूरत में लाड़ ऐं समुंड जे इलाइक़नि वारा अॻुवान नई हुकूमत खे तस्लीम करण ऐं सिंध जी वहदत में शामिल थियण लाइ तयारु न हुआ। हुन करे कलोड़नि हुक्मराननि मजबूर थी फ़ौजी कदम खयां। एकड़ बेकड़ सरदार मारिजी विया। कुझु अॻुवाननि कच्छ ॾे भॼी जान बचाई। बाक़ी रहियल सरदारनि इताद क़बूल कई। कलोड़ा हुक्मराननि लाशक त सिंधी कबीलनि खे के ख़ासि रिआयतूं न ॾिनियूं, लेकिन पोइ बि ही तस्लीम करण में हबक न थियणु खपे त हिन ॾस में सिंधी कबीलनि खां बि के ग़लतियूं थियूं, जंहिं करे नई हुकूमत मक़ामी माण्हुनि खे घणो फ़ाइदो न ॾेई सघी। उनखां सवाइ ख़ुदि हुक्मराननि जूं बि मजबूरियूं हुयूं, जंहिंजो ज़िक्र गुज़िरियल सिफ़नि में अक्सर थी चुको आहे। उन हूंदे बि कलोड़ा दौर जो वॾे में वॾो सिपह सालार शाह बहारो झिंझण मक़ामी कबीलनि सां तालुक रखंदड़ हो। संदसि मज़ार ते मियां ग़ुलाम शाह अहिड़ो शानदार मक़बरो तामीर करायो जहिड़ा मक़बरा कलोड़नि हुक्मराननि जे मज़ारनि ते तामीर थियल आहिनि। हिंदुनि जो तबिको। हिंदू कबीला समन जे दौर खां करे तुरखाननि ताईं सिंध जी हुकूमती कारज में शरीक रहिया।
कलोड़नि जे दौर में खेनि कंहिं बि मज़हबी नफ़रतुनि खां सवाइ इक़्तिदार में शरीक कयो वियो। भेरूमल मेहरचंद आडवाणी जाइज़े हेठि दौर में सिंध अंदरि हिंदुनि जी सरगर्मियुनि ऐं आमद जे बारे में लिखे थो। सिंध में मियां आदम शाह अव्वल हिंदुनि खे अहमियत ॾिनी। हिंदू कामोरनि जो तादादु मियां नूर मोहम्मद कलोड़े जे वक़्त खां वठी वधियो। मंझां उन केतिरा पंजाब मां आया हुआ जे पारसी अॻे ई सिखियल हुआ। जुदा जुदा वक़्तनि ते पोइ ॿिया हिंदू बि सिंध में आया। इन तरह जेकी हिंदू कलोड़नि वटि नौकरियुनि में घिड़िया से आमिल ऐं दीवान सर्जण में आया ऐं जन अबाणनि किरतकार कई से भाईबंद कोड़जण में आया। इहे हिंदुनि जा 2 फ़िरका थिया। सिंध जे हिंदुनि जी तारीख़ जुल्द पहिरियों सिफ़ो 48 खां 50। ग़ुलाम रसूल महर हिन दौर में हिंदुनि तरफ़ हुकूमती रवैये खे सुहिणे तरीक़े सां बयानु कयो आहे। उन्हनि जे दौर में ग़ैर मुस्लमाननि सां कॾहिं बि तासुब वारो सुलूक न कयो वियो। मियां यार मोहम्मद ख़ान जे दौर खां वठी हिंदू कारकुननि खे कलोड़नि वटि ख़ासि एतमाद जो दर्जो हासिल हो। मियां यार मोहम्मद ख़ान ऐं मियां नूर मोहम्मद ख़ान जे ज़माने में महते मोटूमल हद दर्जे जो एतमाद हासिल कयो। उन बाद दीवान गिदूमल बुलंद तरीन दर्जो हासिल कयो। ही माण्हू निहायत क़ाबिल हुआ ऐं ख़ुलूस ऐं ईमानदारीअ सां पंहिंजनि आकाउनि जूं ख़िदमतूं कंदा रहंदा हुआ। उन करे मथनि शफ़क़त ऐं नवाज़िश में कॾहिं बि बुख़ुल न कयो वियो। महते मोटूमल खे बरख़ुरदार जो लक़ब हासिल हो, जो कलोड़नि जे दौर में फ़क़ति उन्हनि खे मिलंदो हो जिन खे हुकूमत जे इंतिज़ामी कारोबार में पंहिंजो लाज़िमी जुज़ो सम्झंदा हुआ। कलोड़नि जे दौर खां पोइ उहा हालति क़ाइमु न रही ऐं उन जे नतीजे में असांखे मालूम आहे त हिंदुनि मां केतिरा माण्हू अजनबी अंग्रेज़नि जा ॻुझीअ तरह छाड़ता बणिजी विया। तारीख़ कलोड़ा जुल्द 2 सिफ़ो 980 981। बलोच कबीला। कलोड़नि जे दौर जी समाजी हालतुनि जे जाइज़े में बलोच कबीला वॾी अहमियत रखनि था। सिंध ऐं बलोचिस्तान जूं सरहदूं हिक ॿिए सां मिलनि थियूं। उन करे सकाफ़ती ऐं समाजी तौर ते फितरी तरह सां ॿिन्हिनि परगिणनि में घणी हिक जहिड़ाई आहे। एम.एच. सिद्दीकी सिंध तरफ़ बलोचनि जी लॾ पलाण खे रिंदनि ऐं लाशारियुनि जे घरू जंग जे पस मंज़र में ॾिसे थो। हीअ जंग समन जामन जे दौर जे आख़िर धारे थी। इशारो मशहूर किरदार सेठ नाउमल ॾे आहे। हिस्ट्री ऑफ द अरगून्स एंड तुरखान्स ऑफ सिंध ज़मीमू बी। मीर मोहम्मद मासूम सन 1009 हिजरी 1600 ईस्वीअ में तारीख़ मौसूमी तयारु कई। हिन किताब में रिंद, लुंड, चांडिया, दोदाई ऐं कोराई कबीलनि जो ज़िक्र मिले थो। सिंध जे आदमशुमारीअ ते निगाह रखंदड़ जो ख़्यालु आहे त बलोचनि जे सिंध तरफ़ अचण जो सिलसिलो अरगूननि खां पोइ तेज़ थियो। तुरखाननि मुग़लनि जे दौर में ही अमल वधीक तेज़ थियो। पाटिंजर लिखे थो त जंहिं दौर जो ज़िक्र आउं करे रहियो आहियां उन दौर में सिंध जी आबादीअ में वॾी तब्दीली अची चुकी हुई। हिन सूबे में बलोचनि जा कबीला आया ऐं आबाद कया विया। उहे सूबे में पघारदार सिपाहियुनि जी हैसियत में आया हुआ। ट्यूलिस इन बलोचिस्तान एंड सिंध सिफ़ो 396। पाटिंजर जी लिखत में जंहिं दौर जो ज़िक्र आहे उहो अकबर ऐं जहांगीर जो ज़मानो हो। शाहजहान जे दौर में मीरक यूसुफ सन 1044 हिजरी 1634 ईस्वीअ में हिकु किताब तारीख़ मज़हर शाहजहानी लिखियो हो। हिन किताब में कुझु वधीक बलोच ज़ातियुनि जो ज़िक्र हिन तरह मिले थो: बुर्दी, जतोई, डोमकी, शर, करमती, लाशारी, मक्सी, नोत ऐं नूहानी। मियां आदम शाह पहिरियों कलोड़ो सियासी अॻवान ऐं रूहानी रहबर हो। संदसि तारीख़ जो मर्कज़ उत्तर सिंध हो। इन तरह मियां साहब जे मुरीदी लॾे में बलोच कबीला शामिल थिया। हीउ सिलसिलो उत्तर सिंध खां मुल्तान ताईं पखिड़ियल ॾिसिजे थो। मुल्तान मां सखर तरफ़ आदम शाह जो लाश खणी ईंदड़ शाह मोहम्मद कोहेरी बलोच हो। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 257। हिक तरफ़ सांगी, अबड़ा ऐं पंवर ज़मीनुनि जे मसइले ते कलोड़नि सां विड़ी जुदा थी चुका हुआ। ॿिए तरफ़ हालतुनि जो फ़ाइदो वठी चांडका ऐं बखर जा बलोच कबीला कलोड़नि खे नज़दीक थी विया। इन पस मंज़र में जॾहिं कलोड़ा हुकूमत में आया तॾहिं शुरूअ वारे दौर में जागीरूं तोड़े आला मनसब बलोचनि ऐं सराइकी ॻाल्हाईंदड़नि खे मिलिया। उन हूंदे बि इब्तिदाई दौर में जीअं असीं गुज़िरियल सफ़रनि में ॾिसी आया आहियूं, गच सिंधी कबीला हुकूमती कार्ज में शरीक ॾिसजनि था। बाद में जॾहिं कलोड़ा सॼी सिंध जा हुक्मरान थी विया तॾहिं रियासत जे मामलनि में मक़ामी कबीलनि जी शिराकत में घणो वाधारो थियो।
कलोड़नि जे फ़ौज में टालपुर, खोसो, मरी, निज़ामाणी, मक्सी, जतोई, ज़रदारी, पिताफ़ी, लिगारी ऐं कलेरी क़बीलो निमाया ॾिसिजे थो। हिन ॾस में खटियाण, खेतरान ऐं लेखी क़बीला बि अहमियत रखंदड़ हुआ। मुल्तान जे इलाइक़े मां आयल राजपूत या जाट क़बीला पिणु हुकूमती वहिंवार में हिसेदार थिया। उन्हनि ज़ातियुनि में सियाल, खोखर, ओठवाल, खेड़ो ऐं जोयो क़बीला ख़ासि अहमियत रखनि था। मस्तोई, महेसर, सामटियो, खुहावड़ ऐं मशहूरी बि सिराइकी ॻाल्हाईंदड़ आहिनि। ही क़बीला पिणु 18वीं सदीअ में मौजूदा सिंध में दाख़िल थिया। हिननि क़बीलनि में के बलोच आहिनि त के वरी सिराइकी पट्टीअ मां आया हुआ। उन करे हसब नसब जी निस्बत सां उन्हनि में तफ़रीक़ करणु ॾुखी आहे। पाटिंजर लिखियो आहे त अक्सर बलोच सिंध में पघारदार सिपाहियुनि जी हैसियत में आया हुआ। ख़ुदि मियां नूर मोहम्मद जो बयानु हिन ॾस में वॾी अहमियत रखे थो। ऐं जेकी सिराई फ़क़ीर आहिनि उन्हनि खे बि हिकु नज़र सां न ॾिसिजो। दोस्तनि सां मुरवत ऐं दुश्मन सां रिआयत करणु खपे। सिराई फ़क़ीर बि सभु हिकु जहिड़ा न आहिनि। के मुनाफ़िक, ज़माने साज़ ऐं पंहिंजे वतन खां ॾुखोयल आहिनि, जन हिते अची वॾा वार रखाए पाण खे फ़क़ीर ऐं दरबारी सॾायो आहे। जीअं नादिर जे हमले वक़्तु उन जे आॾो असांजा राज़ ज़ाहिर कयाऊं। मंशूरुल वसियत दस्तूरुल हुकूमत सिफ़ो 22। मियां नूर मोहम्मद जी हिन लिखत में सिराई फ़क़ीरनि जी बेवफ़ाईअ जो इज़हार ॾुखोईंदड़ अंदाज़ में बयानु कयल आहे। बाद में उन्हनि फ़क़ीरनि मुरादयाब ख़ान खे माज़ूल कयो, जंहिंमें अफ़गान अंसर बि मुलविस ॾिसिजे थो। तफ़दुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 274। इन रीति सिंध जो मुल्क कुझु सालनि लाइ अदम इस्तेकाम जो शिकार थी वियो। मियां ग़ुलाम शाह जे दौर में देरनि जे मिलण सां सिंध जी आदमशुमारीअ ते अञा बि वधीक दॿाउ पियो। उन हूंदे बि मियां ग़ुलाम शाह हिकु ज़ीरक अॻवान तौरु आबादी ऐं हुकूमत जे मुख़्तलिफ़ तबक़नि खे ज़ाब्ते में रखियो। इन विच में कलोड़नि जे बहादुर टालपुर फ़ौजी क़यादत में इख़्तिलाफ़ उभरणु शुरू थिया। टालपुरनि में निफ़ाक़ जो बुनियादु तॾहिं पियो जॾहिं मीर शहदाद जो वॾो पुटु कलोड़ा शहज़ादनि सां गॾु ईरान वियो। उन वक़्तु मीर चाकर जे बजाए मीर बहराम खे सिपह सालार मुक़ररु कयो वियो। उन हालति में टालपुरनि जा पाण में शदीद इख़्तिलाफ़ उभरिया। गुज़िरियल सफ़रनि में उन्हनि बाबति घणो अहवाल अची चुको आहे। आख़िरकार मियां सरफराज़ जे दौर में हालतुनि ख़तरनाक रुख़ अख़्तियार कयो। रिचर्ड बर्टन लिखे थो त पर उन ई घराणे जे पहिरें हाकिम खां निहायत अहम सियासी ग़लती थी। हिन पंहिंजे ॿिनि कोहिस्तानी मुरीदनि मीर अलूदी ऐं मसूदी खे जागीर ऐं ॿियनि रिआयतुनि जा वाइदा ॾेई वीरान पहाड़नि मां घुराए तराईअ में आबाद कयो। उनखां पोइ बलोचनि जा कटक पंहिंजनि अॻुवाणनि ऐं क़ौमी सरदारनि जी अॻुवाणीअ हेठि ईंदा विया। इन्हनि खे केतिरियूं जागीरूं मिलियूं ऐं हू नारी नदीअ ते मुल्क जे ॿियनि आबाद परगणनि में शहर ठाहे देरो ॼमाए वेठा रहिया। मियां सरफराज़ मीर बहराम ऐं हिन जे पुटु सोबदार ख़ान खे क़त्लु करायो। खून जो सबबु हीउ हो त कलोड़नि जे हाकिम खे पंहिंजनि फ़ौजी जागीरदारनि जी वधंदड़ ताक़त ऐं असर जो अंदेशो थी पियो हो। सिंध ऐं सिंधु माथिरीअ में वसंदड़ क़ौमूं सिफ़ो 201 202। ग़ुलाम रसूल महर मीर अलूदी ऐं मसूदी खे मीर शाहू ख़ान जा पुट लिखियो आहे। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 838। जॾहिं त मिर्ज़ा कलीज बेग मूजिबि ही ॿई भाइर मीर मुबारक जा पुट हुआ। हिस्ट्री ऑफ सिंध टालपुरनि जा शुजरा। महर जी भेट में कलीज बेग जी राय दुरुस्त आहे। टालपुरनि बाबति रिचर्ड बर्टन जी राय आहे डॉक्टर नबी बख्शान बलोच रद्द कयो आहे। सिंध स्टडीज़ हिस्टोरिकल सिंध में टालपुरनि जी ताक़त जा बुनियाद। तंहिं हूंदे बि ही विसारणु न खपे त देरा गाज़ी ख़ान मां टालपुरनि जी आमद हिकु क़िस्त में न थी हुई। हिकु भेरो टालपुरनि ऐं उन्हनि सां लाॻापियल क़बीलनि खे सिंध जे दरबार में रसाई हासिल थी, तॾहिं खां करे ही सिलसिलो रवां दवां रहियो। टालपुरनि जे सिंध तरफ़ लॾ पलाण में हिकु तरफ़ संदन बाहिमी इख़्तिलाफ़नि जो अंसर शामिल हो त ॿिए तरफ़ मुग़ल हुकुमराननि बि खेनि हिन मामले में घणो हिमथायो हो। तारीख़ मीरा सिंध सिफ़ो 14। हिन ॾस में मीर मोहम्मद बख्श टालपुर वधीक चिटाई कंदे लिखे थो, यादि रहे त मीर साहिबान देरा गाज़ी ख़ान मां के अकेला कोन आया हुआ, पर हज़ार हा बलोचनि ऐं ॿियनि वास्तेदार माण्हुनि जा घर बि पाण सां आंदा हुआ। जे ज़रूरत
वक़्तु फ़ौज जो कम बि ॾींदा हुआ। उन्हनि ख़ासि माण्हुनि ऐं बलोच सरदारनि खे बि कलोड़नि खां ज़मीनूं ऐं जागीरूं वठाए ॾिनऊं। अंग्रेज़नि जे दौर इक़्तिदार में अचण वक़्तु जॾहिं चोथों हिसो जागीरुनि जो ज़ब्त कयो वियो, तॾहिं बि फ़क़ति माणकाणी मीरनि जी लाड़काणे ऐं दादू ज़िले में 1 लख जरेब खां वधि जागीर हुई। रिसालो महरान नंबर 1 ऐं 2 साल 1973 ईस्वी सिफ़ो 161। हिन मालूमात ज़रिए सिंध में कलोड़ा दौर में थियल बलोच आबादकारी ऐं सिंध जे समाज में आयल तब्दीलियुनि जो चङीअ तरह अंदाज़ो करे सघिजे थो। मियां सरफराज़ जे दौर ताईं बलोच कबीला थर ऐं लाड़ ताईं आबाद थी चुका हुआ। मियां ग़ुलाम नबी हुक्मरान बनियो। उन वक़्तु उमरकोट ते खोसनि जी अमलदारी हुई। मीर अज़ीमुद्दीन फ़तेहनामा सिफ़ो 44। सन 1198 हिजरी 1783 ईस्वीअ में हालाणीअ जी जंग लॻी। उन वक़्तु टालपुरनि जे तरफ़ बलोच कबीला हुआ, जॾहिं त कलोड़नि सां कुझु बलोच कबीला ऐं पिणु मुतअद्दिद मक़ामी सिंधी अॻवान मौजूदु हुआ। रूसी स्कॉलर प्रोफेसर गंकोफिस्की मूजिबि 16वीं सदीअ खां सिंध में बलोच ऐं बिरोही कबीला दाख़िल थियणु शुरू थिया। बाद में ॾखिण पंजाब मां कुझु जाट कबीला बि पहुता। बलोच मुआशिरे में जिरगनि जो निज़ाम पुख़्तो आहे, उन करे सिंध में बि हीउ अमल राइज थियो। नतीजे में जिरगनि जे बुनियाद ते समाजी तक़सीम जो अमल वरी शुरू थियो। पाकिस्तान जूं क़ौमूं उर्दू सिफ़ो 123 मास्को 1976 ईस्वी। हक़ीक़त में सिंध अंदरि बलोच आबादकारीअ में मुग़ल शहनशाहनि जो अहम किरदारु आहे। हुन दौर में सरदारी ऐं जागीरदारी निज़ाम मज़बूत थी उभिरियो। बाद में कलोड़नि जे ज़माने में हीउ अमल अञा बि तेज़ थियो, जॾहिं वधीक बलोच कबीला सिंध में पहुता ऐं अहम जागीरूं ऐं मनसब हासिल करण में कामयाब थिया। उन पस मंज़र में कबीलाई ऊच नीच, कारोकारीअ जी रस्म ऐं पीर परस्तीअ जे रुझान में तेज़ी पैदा थी। दरगाहुनि ते जिननि भूतनि करण जी रस्म बि उन दौर जे बाक़ियात में शामिल आहे। मौजूदा दौर में जागीरदारी ऐं जिरगा सिस्टम उत्तर सिंध जे लाड़काणे, सखर, जेकबाद ऐं शिकारपुर ज़िलनि में शदीद बदअमनी ऐं लाक़ानूनियत खे जनमु ॾिनो आहे। उन पस मंज़र में ताज़ो सिंध हाई कोर्ट सखर जिरगनि ज़रिए फ़ैसिलनि करण ते बंदिश विधी आहे। डेली काविश हैदराबाद 24 अप्रैल 2004 ईस्वी। जॾहिं त वज़ीर आला सिंध अली मोहम्मद ख़ान महर जो ही बयान त जिरगा सिंध में न पर अफ़गानिस्तान सरहद ऐं बलोचिस्तान में थींदा आहिनि, सिंधी समाज जी असुल जोड़जक बाबति हिकु हक़ीक़त भरियो रुख पेश कनि था। डेली काविश हैदराबाद 25 अप्रैल 2004 ईस्वी।